फ़कीर ते तुंहिंजी महर अमीर फ़कीर ते पलो पाया थी मां जिंद पीर ते पलो पाया थी मां जिंद पीर ते। नमस्कार, सिंधु सागर चैनल में मां तव्हां सभिनीनि जी दिली आज़िया थो कयां। अॼु ॾाढे ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि मूंसां गॾु प्रोफेसर जीवत केसवाणी जी, जेके पश्चिम क्षेत्र भाषा अध्ययन केंद्र पुणे, जंहिंखे डेक्कन कॉलेज पुणे बि चऊं था पिया, उन में जेके भाषाऊं सेखारींदा आहिनि, मराठी, गुजराती, कोंकणी ऐं सिंधी, उन में सिंधी विभाग में कमु करे रहिया आहिनि ऐं सिंधी सेखारे रहिया आहिनि। हिन कॉलेज में या हिन सेंटर जी जेका विशेषता आहे, ख़ासियत आहे, उहा इहा त इन सेंटर में जेके गैर सिंधी भाषी ॿार आहिनि उन्हनि खे सिंधी भाषा, साहित्य ऐं सिंध जी हिस्ट्री यानी सिंध जे इतिहास जे बारे में जेको आहे सेखारियो वेंदो आहे। ऐं इन कोर्स जे बारे में असां जीवत केसवाणी साहिब खां कुझु सुवाल कंदासीं ऐं तव्हां सां पुछंदासीं त कीअं इहो जेको आहे प्रोजेक्ट या इहो कोर्स जेको आहे हली रहियो आहे ऐं कंहिंजी मदद सां हली रहियो आहे। त केसवाणी साहिब, ही जेको डेक्कन कॉलेज पुणे में तव्हां कोर्स हलाए रहिया आहियो, थोरी सी इन जे बारे में असांजे चाहींदड़नि खे, असांजे दर्शकनि खे थोरी ॼाण ॾींदा? जी नमस्ते, मुंहिंजो नालो जीवत केसवाणी आहे। जय झूलेलाल। मां पश्चिम क्षेत्रीय भाषा केंद्र डेक्कन कॉलेज पुणे में सिंधीअ जो प्राध्यापक आहियां। हीअ जेका स्कीम आहे, योजना आहे, इहा मर्कज़ी सरकार हलाईंदी आहे ऐं मर्कज़ी सरकार जे पारां जेका आहे ही 10 महीननि जी ट्रेनिंग असां ॾींदा आहियूं। गैर सिंधी मतिलबु पंहिंजी मादरी ज़बान खां अलावा हिकु नई ॿोली असीं सेखारींदा आहियूं। इहो जेको कोर्स आहे इहो पहिरीं केवल मास्तरनि जे लाइ हो, पर हाणे जेको आहे मास्तरनि जे अलावा जेके रिसर्च करे रहिया आहिनि, शागिर्द PhD करे रहिया आहिनि, B.Ed करे रहिया आहिनि, M.Ed करे रहिया आहिनि, या ॿियो को बि रिसर्च जो कमु करे रहिया आहिनि, M.Phil करे रहिया आहिनि, त असां उन्हनि खे बि मौक़ो ॾींदा आहियूं हिकु नई ॿोली सिखण जो। ऐं उनजे अलावा जेके पंहिंजी ख़ुशीअ सां अची करे हिकु नई ॿोली सिखी सघनि, उन्हनि खे बि असां जेको आहे हिन कोर्स में एडमिशन ॾींदा आहियूं। इहे एडमिशन असांजा फरवरी मार्च में सभिनी अख़बारुनि में हिननि जो इश्तिहार छपजंदो आहे ऐं उनखां पोइ असां एप्लीकेशन घुरायूं वेंदियूं आहिनि ऐं जुलाई महीननि में जेको आहे हिननि खे एडमिशन ॾिनो वेंदो आहे। असां मर्कज़ी सरकार जी जेका हिकु संस्था आहे, भारतीय भाषा संस्थान, जेका मैसूर में स्थित आहे, हेड ऑफिस, ऐं उन सॼे भारत में 7 सेंटर ठाहिया आहिनि जिते अलॻि अलॻि भाषाऊं सेखारियूं वेंदियूं आहिनि। 7 सेंटरनि में जीअं त सोलन आहे जेको हिमाचल में आहे, ॿियो सेंटर लखनऊ में आहे, टियों सेंटर पटियाला में आहे, चौथों सेंटर उड़ीसा में आहे, 5हों सेंटर आसाम में आहे, 6हों सेंटर पुणे में आहे ऐं 7हों सेंटर जेको आहे मैसूर में आहे। त इन्हनि सभिनी सेंटरनि में जेको आहे हुते जे इलाइक़े जे हिसाब सां असां उहे ॿोलियूं उन्हनि खे सेखारींदा आहियूं। जीअं त असीं पूनो जेको आहे वेस्टर्न में अचे थो, त असीं 4 ॿोलियूं सेखारींदा आहियूं, सिंधी, मराठी, गुजराती ऐं कोंकणी, इहे ॿोलियूं सेखारींदा आहियूं। त इहो जेको कोर्स आहे इहो 10 महीननि जो कोर्स आहे। जी ठीकु आहे। त छा मां इन जे बारे में ॿुधाए सघां थो? कोर्स जे बारे में थोरी सी ॼाण। हा, इहो कोर्स 10 महीननि जो कोर्स आहे। इहो कोर्स असां 3 हिस्सनि में विरायो आहे। पहिरियों कोर्स बेसिक कोर्स आहे, जंहिंखे असीं बुनियादी कोर्स चवंदा आहियूं। इन कोर्स में असीं शागिर्दनि खे स्क्रिप्ट जेका सिंधीअ जी आहे ॿिन्ही लिपियुनि में, चाहे उहा देवनागरी हुजे चाहे अरेबिक हुजे, उन जे लाइ असां अपनी ॿोली किताब जेको आहे उहो ठाहियो आहे हिननि जे लाइ, जिन में असां जेके 52 अखर अरेबिक में आहिनि उन्हनि जी सॼी ॼाण, उनखां अलावा उन्हनि जे मथां लेसन आहिनि, कविताऊं उन में ॾिनल आहिनि, ॿी सिंधी जी ॼाण ॾिनल आहे। त स्क्रिप्ट सां गॾोगॾु असां हिकिड़ो किताबु हिननि जे लाइ, एन इंटेंसिव कोर्स इन सिंधी, जंहिंमें 72 लेसन आहिनि, उन्हनि में सॼो ग्रामर ॾिनल आहे, ग्रामर ऐं उन में कन्वर्सेशन ॾिनल आहिनि। जीअं हिकु हिकु लेसन असीं रोज़ु हिननि खे कराईंदा आहियूं, उनखां पोइ हिननि खे कन्वर्सेशन कराईंदा आहियूं, त इहे सुठे नमूने में जेको आहे उहो सिंधी ॻाल्हाए सघंदा आहिनि, सम्झी सघंदा आहिनि। ऐं उन्हनि में जेके ॾुखिया लफ़्ज़ आहिनि उन्हनि जे बारे में ॾिनो वियो आहे, त उहे बि उन्हनि खे डेली हिननि जी प्रैक्टिस हूंदी आहे। अरेबिक सेखारण वक़्तु असां हिननि जे लाइ हिकु प्रयोगशाला, लैंग्वेज लेबोरेटरी असांजे डेक्कन कॉलेज में असां तयारु कई आहे, जिते हिननि खे वठी वेंदा आहियूं, जिते असांजा जेके सिंधीअ जा चूसरा आवाज़ आहिनि, ब, ड, ग, ॼ, उन्हनि जो जेको अभ्यास आहे
असां उते उन्हनि जो कराईंदा आहियूं, छाकाणि सभिनी खे पंहिंजो कैमरा माइक वग़ैरह ॾिनो वेंदो आहे जिते हू सुठे नमूने में उन्हनि जो उच्चारण कंदा आहिनि ऐं असीं ॿुधंदा आहियूं। असांखे लॻंदो आहे भई किथे हिननि ग़लति चयो आहे त असीं उन्हनि खे करेक्ट कंदा आहियूं। त जेके अरेबिक जा मेन अखर आहिनि ऐं अरेबिक जा ॿिया बि जेके अरबी फारसी अखर बि आहिनि, हा न, जेके जिन जे हेठां डॉट लॻंदो आहे, काफ क, हाय ख, गैन ग, हा न, ज़े ज़, फे फ, त इहे जेके अखर आहिनि जिन जे हेठां डॉट लॻंदो आहे, इन्हनि जो बि सुठे नमूने जेको आहे असां क्लास में बि अभ्यास इन्हनि जो कराईंदा आहियूं ऐं प्रयोगशाला में वठी वञी करे बि इन्हनि जो अभ्यास कराईंदा आहियूं। ऐं उनखां अलावा बेसिक कोर्स में असां हिननि खे नंढा नंढा मज़मून लिखण जे लाइ ॾींदा आहियूं, तयारु करण जे लाइ हिकु आउटलाइन ॾींदा आहियूं। आउटलाइन जे आधार ते तयारु कंदा आहिनि। हिननि खे जेके जातक कथाऊं आहिनि, जी हा, जेके असांजो पुराणियूं हा जातक कथाऊं आहिनि, मतिलबु जानवरनि जे मथां, हा, उहे असीं हिननि खे बेसिक कोर्स में कराईंदा आहियूं। ऐं उनजे अलावा कन्वर्सेशन्स थींदा आहिनि, उनजे अलावा नरेशन्स थींदो आहे, पिक्चर नरेशन थींदो आहे। उनजे अलावा असां हिननि खे रिटन कम्प्रीहेंशन कराईंदा आहियूं, लिसनिंग कम्प्रीहेंशन कराईंदा आहियूं। त इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि असीं हिननि खे बेसिक कोर्स में सेखारींदा आहियूं। त हिननि जी जेका नींव आहे उहा मज़बूत थींदी आहे, जेका जड़ आहे हिननि जी उहा मज़बूत थींदी आहे। उनखां पोइ वरी असां हिननि खे 15 ॾींहं छुटी ॾींदा आहियूं ॾियारीअ जी। उनखां पोइ दरमियानी कोर्स, जंहिंखे असीं इंटरमीडिएट कोर्स चवंदा आहियूं, उहो कोर्स शुरू थींदो आहे। हिन कोर्स में असां हिननि खे सिंधी कल्चर जे बारे में, सिंधी संस्कृति, सिंधी संत, सिंधी ॾिण वार, शहीद हेमू कालाणी, भगत कंवर राम, त जेके बि असांजे सिंधी संस्कृतीअ सां रिलेटेड ॻाल्हियूं आहिनि उहे सभु असां हिननि खे इंटरमीडिएट कोर्स में सेखारींदा आहियूं। ऐं उन बैदि हिननि खे रूबरू कराइण जे लाइ माहौली सैर में वठी वेंदा आहियूं। जीअं त तव्हां ॾिसो था कि हिन वक़्तु असीं माहौली सैर में जयपुर जैसलमेर करे हाणे असीं अजमेर में आया आहियूं। त हितां जॾहिं असीं वापसि वेंदासीं उन बैदि वरी हिननि जो जेको एडवांस कोर्स आहे, जंहिंमें असीं हिस्ट्री ऑफ लिटरेचर, हिस्ट्री ऑफ लैंग्वेज, हिस्ट्री ऑफ लैंड एंड हिस्ट्री ऑफ कल्चर, इन खां अलावा असीं हिननि जा कुझु प्रोजेक्ट्स कराईंदा आहियूं। हिननि खे तर्जुमे जो कमु ॾींदा आहियूं, हिननि खे बुक रिव्यू जो कमु ॾींदा आहियूं, लेसन प्लानिंग ॾींदा आहियूं, हिननि खां टूर डायरी ठाराईंदा आहियूं। ऐं उनजे अलावा असां हिकिड़ो ॿियो हिननि जे लाइ सब्जेक्ट रखियो आहे भाषा विज्ञान, जिन खे असीं लिंग्विस्टिक चवंदा आहियूं। त भाषा त हिननि खे ख़बर आहे छा थींदी आहे, पर भाषा विज्ञान जेको आहे हिकु तमामु वसीअ एरियो आहे भाषा खे सिखण जो। त उनजो नॉलेज बि जेको आहे, उनजो ज्ञान बि जेको आहे असीं हिननि खे एडवांस कोर्स में ॾींदा आहियूं। ऐं बाक़ाइदा जीअं जीअं हिननि जो हिकु हिकु कोर्स पूरो थींदो आहे, हिननि खां इम्तिहान वरिता वेंदा आहिनि। ऐं हा, जेकॾहिं बेसिक कोर्स में कोई इम्तिहाननि में फेल थी वियो त सरकार उन्हनि खे कढी छॾींदी आहे। हा, उन्हनि खे अॻियां वधण जो मौक़ो न मिलंदो आहे। मतिलबु बेसिक कोर्स हिननि जो मज़बूत थियणु खपे। हा, उहे फेल न थींदा आहिनि, पर सभु सुठे नमूने तमामु शिदत सां इहे कोर्स सिखंदा आहिनि। त इहो 10 महीननि जो जेको कोर्स आहे असांजी सरकार हलाईंदी आहे। बढ़िया। इन में कुझु फीस बि लॻंदी आहे या कुझु स्कॉलरशिप मिलंदी आहे? बिल्कुलु बि न। हिननि खे रुगो जॾहिं फार्म भरींदा आहिनि हुननि खे रुगो 150 रुपए जो DD मोकिलणो पवंदो आहे, ॿियो कुझु भी ख़र्चो न आहे। उते अचण बैदि हिननि खे हॉस्टल जी सुविधा बि ॾिनी वेंदी आहे। मानी वग़ैरह ठाहिनि था पंहिंजी, त बासण बि असां हिननि खे मुयसरु कराईंदा आहियूं। हा, इहो सभु हॉस्टल में रोटीअ जो बंदोबस्तु आहे उन्हनि खे? हा, मतिलबु हे पंहिंजो पाण ठाहींदा आहिनि। हॉस्टल में जेकॾहिं कोई फैमिली वारो आहे त उहो फैमिली सां गॾु रही सघे थो या ॿारनि खे? कंहिंखे ॿारु आहे नंढो त उहो असीं उनजी परमिशन ॾींदा आहियूं, बाक़ी सॼी फैमिली जे लाइ परमिशन सरकार न ॾींदी आहे। अच्छा, हिन में हिकिड़ी ॻाल्हि केसवानी साहिबु इहो ॿुधाईंदा त एडमिशन छा जेको आहे उहो जंहिंजी माद्री ज़ुबान आहे उन्हनि खे ॾींदा आहियो या उन्हनि जी माद्री ज़ुबान आहे उन्हनि खे ॾींदा आहियो? हाँ, मतिलबु पंहिंजी माद्री ज़बान जे अलावा हिकु नई भाषा सिखी सघनि था। हाणे सपोज मूं वटि कोई सिंधी अचे थो, उहो चए थो भई मां सिखणु चाहियां थो, जेकॾहिं वाक़ई में उनजे घर में कॾहिं माहौल रहियो ई कान्हे त असीं एक्सेप्ट कंदासीं उनखे। भई वाक़ई में उनजे घर में हाणे विच में हिकु अयोध्या मां छोकिरो आयो हो मनोज खत्री, उन कॾहिं सिंधी सिखी न, उनजे घर में कॾहिं ॻाल्हाई न वई, त उनखे असां परमिशन ॾिनीसीं त उन तमामु सुठे नमूने में सिंधी सिखी। ऐं CL में बि उनखे कमु वठी ॾिनोसीं। हा, भई सिंधीअ जे मथां कमु करे। मां पाण उन सां गॾु वियोसि 2 महीना, मां बि उते रहियुसि, उनखे कमु करायो सिंधीअ जे लाइ। हा, मैसूर जेका हेड ऑफिस आहे। त अहिड़े नमूने इहा ॻाल्हि कान्हे भई सिंधीअ खे न मिलंदो, पर जेकॾहिं उहो माहौल मिलियो ई कान्हे उनखे शुरू खां। त माना जंहिं परिवार में सिंधीअ जो माहौल न मिलियो आहे त उहो ॿार बि सिंधी डेकन कॉलेज में वञी करे आराम सां सिखी सघे थो। उते आराम सां हुननि खे रहण जो खाइण जो बंदोबस्तु बि गवर्नमेंट ऑफ इंडिया, हुन भारत जी सरकार HRD मिनिस्ट्री उते कयो आहे। मां सम्झां थो ॾाढो सुठो कोर्स आहे
इहो जेके सिंधीअ खां अलावा जिन जी मातृभाषा सिंधी न आहे उहे बि सिखनि था पिया, पर जिन जी मातृभाषा सिंधी आहे पर घर में माहौल कोन मिलियो त उहे बि सिंधी सिखी सघनि था। इहो हिकु सुठो क्वेश्चन आहे। केसवाणी साहिबु, असांजा जेके हिन चैनल ते व्यूवर्स आहिनि उहे घणो करे जेके UPSC में सिंधी सब्जेक्ट खणी करे हलनि था उहो, ऐं ॿिए जेके हिते MDS यूनिवर्सिटी अजमेर में जेके कॉलेजिस आहिनि उन्हनि में MA करे रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ असीं चैनल हलायूं आहियूं। त उन्हनि जे लाइ कुझु मैसेज तव्हां ॾियणु चाहींदा? बिल्कुलु, तमामु सुठी ॻाल्हि आहे भई अन बाबलानी साहब हेॾी महिनत करे ऐं तमामु जेको कोर्स असीं किताबनि में हिकु हिकु पनो वेही करे पढ़ूं ऐं उनखे सम्झूं, त इहो जेको वीडियो ते कढी करे ऑनलाइन ते इहो कोर्स तव्हां कराए रहिया आहियो, इन जो तमामु घणो फ़ाइदो हिननि शागिर्दनि खे मिली सघंदो। मां सम्झां थो इहो हिकु तमामु सुठो क़दम तव्हां खयो आहे ऐं इन जे लाइ मां तव्हांखे करोड़े वाधायूं ॾियणु चाहींदुसि सर। तमामु सुठो कमु करे रहियो ऐं सभिनी शागिर्दनि खे, न केवल उन्हनि खे पर असांजा जेके गैर सिंधी अॻियां वधी करे MA कंदा या PhD कंदा, त इन्हनि जे लाइ बि इहे जेके तव्हांजा वीडियोस आहिनि इहे इन्हनि खे तमामु उच्च दर्जे ते पहुचाईंदा। मां सम्झां थो तमामु सुठो क़दम तव्हां खयो आहे। बिल्कुलु सर, थींदो। त तव्हांजी इजाज़त सां तव्हांजे ॿारनि सां मतिलबु स्टूडेंट सां कुझु सुवाल मां सिंधीअ में करणु चाहींदुसि। त पहिरियों मूंसां गॾु जेके स्टूडेंट आहिनि मां उन्हनि खे अर्ज़ु कंदुसि त पंहिंजो नालो, पंहिंजी मातृभाषा ऐं ॿुधाइनि त पोइ वरी पाण अॻियां वधी पिया। नमस्ते, मुंहिंजो नालो वीरेंद्र दरोड़े आहे। मां सिंधी शागिर्द आहियां। मां पूने में रहंदे आहियां। मुंहिंजी मादरी ज़बान मराठी आहे। ओके, सिंधी छो था सिखणु चाहियो तव्हां? जीअं तव्हां पुणे में था रहो पिया, मराठी भाषी आहियो, त तव्हां गुजराती ऐं कोंकणी बि सिखी सघिया थे, तव्हां सिंधी छो खईं? मूंखे सिंधी सिखण जो शौक़ु आहे। शौक़ु कीअं जाॻियो? छो त सिंधी वापारी आहे, सिंधी तमामु सुठे नमूने महिमान नवाज़ा आहे, इन करे तव्हांखे लॻो की मूंखे सिंधी भाषा सिखणु घुरिजे। जी, नेक्स्ट। तव्हां पंहिंजो नालो ऐं किथे रहंदा आहियो, सिंधी छो खईं इन ते? मुंहिंजो नालो रेणुका टाक आहे। मां पश्चिम क्षेत्रीय भाषा केंद्र पुणे में, डेक्कन कॉलेज पुणे में सिंधीअ जी शागिर्दणी आहियां। मुंहिंजी मादरी ज़बान मराठी आहे। मां पुणे में हिकु स्कूल में मास्तरियानी आहियां। हा, सिंधी छो था सिखो पिया? छो त सिंधी तमामु सुठी भाषा आहे ऐं सिंधी सिखी करे मां पंहिंजो करियर करे सघां थी, तर्जुमो जो कमु करे सघां थी ऐं वॾी कंपनियूं आहिनि, वॾी संस्थाऊं आहिनि, वॾी कॉलेज आहिनि, हुते सिंधी मास्तर लाइ वॾियूं जॻहियूं आहिनि। इन करे मां सिंधी सिखी रही आहियां। तव्हांखे लॻे थो की सिंधीअ में फ्यूचर आहे? हाँ, सिंधीअ में फ्यूचर आहे, छो त असांजा जो मराठी साहित्य आहे उहो तर्जुमो करे सिंधीअ में लाई सघां थो ऐं सिंधीअ जो का साहित्य आहे उहो मराठी में जी। दीदी नमस्ते, मुंहिंजो नालो कौसर सैयद आहे। मां सिंधीअ जी शागिर्दयानी आहियां। मां पुणे में हिकु स्कूल में मास्तरियानी आहियां। मुंहिंजी मादरी ज़बान हिंदी आहे। तव्हां सिंधी छो था सिखो पिया? इहो सवाल सभिनी सां इहो सवाल थींदो की छो जो तव्हां सभिनी जी मादरी ज़बान मराठी, हिंदी या ॿी का आहे, त सिंधीअ जी तरफ़ आकर्षण छो थियो? हिकु नई भाषा सिखण जो शौक़ु हो तव्हांखे? इन करे सिंधी हिकु सुठी भाषा आहे। सिंधी जे बारे में हाँ जी बचपन से पढ़ंदा आहियूं। मोहनजोदड़ो, यस, इहा ॻाल्हि सुठी थी की मोहनजोदड़ो मां तव्हां इंस्पायरेशन वरितो ऐं इन करे तव्हां सिंधीअ जी तरफ़ आकर्षित थिया आहियो। जी, नमस्ते, मुंहिंजो नालो ज्योति संतोष चौहान आहे। मुंहिंजी मादरी ज़बान मराठी आहे। मां हिकु स्कूल में मास्तरियानी आहियां। हुनजो स्कूल जो नालो सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूल आहे। तव्हां छो था सिखो सिंधी? सिंधी हिकु तमामु सुठी भाषा आहे ऐं असांजे
सिंधी तव्हां की एक तव्हांजे पासे में को सिंधी रहंदो आहे छा जंहिंखां तव्हां इंस्पायर थिया ऐं सिंधी सिखो था पिया? हाँ अच्छा ईअं माना तव्हांजो पाड़ोसी सिंधी आहे उनजो आचार विचार व्यवहार उहो ॾिसी करे तव्हां सिंधी सिखण जे लाइ प्रेरित थिया आहियो। हाँ सुठो। मुंहिंजो नालो कल्पना निंबोकर अंबुलकर आहे। मां हिकु कॉलेज में प्रोफेसर आहे, लेखिका एंड कवयित्री आहे। ठीकु आहे। त तव्हां छो था सिखो? तव्हां कहिड़ी भाषा में प्रोफेसर आहियो? मराठी मराठी जी माना मराठीअ सां गॾु तव्हांखे सिंधी साहित्य जी तरफ़ जेको आहे शौक़ु जाॻियो ईअं? मैं जो साहित्य मराठी और हिंदी में लिखती हूँ वो साहित्य सिंधी में भी आना चाहिए ऐसे मुझे लगा, इसीलिए मैंने सिंधी भाषा को चूज़ किया। वाह गुड जी। नमस्ते, मुंहिंजो नालो मंदा सोपान पवार आहे। मां सिंधीअ जी शागिर्दानी आहियां ऐं हिन वक़्तु मां पुणे यूनिवर्सिटीअ मां मराठीअ में PhD करी रही आहियां ऐं सिंधी भाषा जो है वो एक सुठी और प्यारी भाषा है और वो जो मराठी बोली सां अनुवाद करण लाइ मराठी जो साहित्य जो सुठी ॻाल्हि आहिनि और सिंधी जी ॻाल्हि आहिनि वो संस्कृति या उन्हनि जे लाइ जो भी संस्कार आहिनि संस्कृति आहिनि लोक कथाऊं लोक जीवन का अनुवाद मराठी में हिन करता सिंधीअ जी भाषा चोता है जी। नमस्ते, मुंहिंजो नालो शिल्पा चंद्रशेखर गायदानी आहे। मां पश्चिम क्षेत्रीय भाषा केंद्र डेक्कन कॉलेज पुणे में सिंधीअ जी शागिर्दानी आहियां। मुंहिंजी मादरी ज़बान मराठी आहे। मां पुणे जे हिकु स्कूल में मास्तरियानी आहियां। क्षेत्रीय भाषा जे हूंदे बि असीं सभु सिंधी सिखणु चाहियूं था, छो त क्षेत्रीय भाषा घणेई आहिनि पर सिंधी भाषा जो वजूदु तमामु ऊचो आहे। असांजा वेद बि सिंधु नदी जे किनारे लिखा विया आहिनि ऐं सिंध भारत जो हिसो हुई, इन करे सिंध असांजी बि संस्कृति आहे। इन करे सिंधी हिकु ऊचे दर्जे जी ॿोली आहे ऐं सिंधी हिकु मयारी ॿोली आहे। सिंधी माण्हू वापारी आहिनि, महिमान नवाज़ आहिनि, परमार्थी आहिनि। हुननि घणी महिनत करे पंहिंजो वजूद हासिल कयो आहे ऐं पंहिंजे ॿोलीअ जे लाइ विकास जे लाइ घणो कुझु करे रहिया आहिनि। इन करे सिंधी ॿोली ऐं सिंधी समाज जी वधीक ज्ञान हासिल करण लाइ असीं सभु सिंधी सिखी रहिया आहियूं। जीवन जी हिकु ॻाल्हि ॿुधाईंदा त हिन में घणियूं सीट्स आहिनि तव्हां वटि हुते? असां वटि हर विषय जे लाइ 22 सीटूं आहिनि। हींअर सिंधीअ में 22 ॿार आहिनि? हा, हिन दफ़े सिंधीअ में बि 22 आहिनि, गुजरातीअ में बि 22 आहिनि ऐं मराठी में रुगो थोरा घटि आया आहिनि हिन दफ़े 22 सीटूं पूरियूं आहिनि। पर पंहिंजे सिंधीअ में 22 सीटूं पूरियूं? जी जी। हा, कोर्स कॾहिं एडवर्टाइज़ कंदा आहियो तव्हां? असां हाणे बसि फरवरी हाणे पूरी थी आहे, हिन महीने में असांजो सभिनी अख़बारुनि में इश्तिहार ईंदो। उन बैदि एप्लीकेशन अप्रैल खां न 1 जुलाई खां शुरू थींदो ऐं हा 1 जुलाई खां 30 अप्रैल 10 महीननि जो कोर्स हूंदो आहे। त हिननि जा माना 7-8 महीना पूरा थी विया आहिनि? हिन दफ़े 1 महीनो लेट शुरू थियो हो, इन करे 31 मई ते हिननि जो कोर्स पूरो थींदो। पर जेतिरो टाइम हिननि कढियो आहे उन में मूंखे लॻे थो हिननि सुठी महारत जेको आहे सिंधीअ में हासिल कई आहे। कंहिं बि भाषा खे 10 महीननि में पूरो नथो सिखी सघिजे। हेॾो वॾो दरिया आहे, उन दरिया मां सम्झां थो त अधु दरिया त ही पार करे विया आहिनि हली, बाक़ी अधु दरिया आहे उहो मई ताईं 3 महीननि में त ही पूरो करे ई वेंदा। ऐं असांजो जेको सिंधी साहित्य आहे उहो ॿियनि भाषाउनि में बि ईंदो ऐं ॿियनि भाषाउनि मां जेको आहे सिंधीअ में वेंदो त ईअं चवंदा आहिनि की असांजी ॿोली बि जेका आहे उहा शाहूकार थींदी ऐं असांजो साहित्य बि शाहूकार थींदो। तव्हां सां गॾु हिकु शागिर्द जी छोकिरी आहे, तव्हां चयो पियो उहा शायदि सिंधीअ में कुझु कविता ॿुधाईंदी? हा, हे सभु ॿुधाईंदा मिली करे। वाह, त पोइ असीं हिननि जो समापन कविता सां था कयूं पिया। अचो बेटा। यस, रेडी? 1 2 3। मुंहिंजी बेड़ीअ थई विच सीर ते, मुंहिंजी बेड़ीअ थई विच सीर ते, पलो पाया थी मां जिंद पीर ते, पलो पाया थी मां जिंद पीर ते।
मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते पलव पाया थी मां जिंद पीर ते पलव पाया थी मां जिंद पीर ते ज्योतिन वारा लाल उडेरा ज्योतिन वारा लाल उडेरा हो मुंहिंजा राना हो मुंहिंजा राना केई कन था जो दर फेरा केई कन था तो दर फेरा तुंहिंजी महर अमीर फ़कीर ते तुंहिंजी महर अमीर फ़कीर ते पलव पाया थी मां जिंद पीर ते पलव पाया थी मां जिंद पीर ते आओ तुंहिंजी बानी तू मुंहिंजो साईं आओ तुंहिंजी बानी तू मुंहिंजो साईं ओ मुंहिंजा राना ओ मुंहिंजा राना बेवाहन जो वसीलो तू आही बेवाहन जो वसीलो तू आही मत जिया थी तुंहिंजे उकीर ते मत जिया थी तुंहिंजे उकीर ते पलव पाया थी मां जिंद पीर ते पलव पाया थी मां जिंद पीर ते रांझन चवे हीअ आस मुंहिंजी रांझन चवे हीअ आस मुंहिंजी हिम्मत मुंहिंजा राना हो मुंहिंजा राना हिम्मत ॾे करिया सेवा तुंहिंजी हिम्मत ॾे करिया सेवा तुंहिंजी छो त नाहे भरोसा शरीर ते छो त नाहे भरोसा शरीर ते पलव पाया थी मां जिंद पीर ते पलव पाया थी मां जिंद पीर ते वासी उबास्या थी मां जिंद पीर ते आखियूं चारिया थी मां जिंद पीर ते वाह गुड त ही जेके असां सां गॾु अॼु नव ॿार आया आहिनि उहे सिंधी सिखी रहिया आहिनि त मैसेज ॾेई रहिया आहिनि असांखे असांजे सिंधी भाषी वारनि खे कि तव्हां बि पंहिंजी मादरी ज़ुबान पंहिंजी मातृभाषा जंहिंमें माउ तव्हांखे लोली ॾिनी आहे उनजे साहित्य उनजी इतिहास ऐं उनजी संस्कृतीअ जे पासे में अचो त तव्हांखे माउ जेको मां हमेशह चवंदो आहियां त माउ पंहिंजे पुट खे राजा ऐं राणी ज़रूरु बणाईंदी त असांजी मातृभाषा जेका आहे उहा तव्हांखे राजा ऐं राणी ज़रूरु बणाईंदी तव्हां असां वटि आया अजमेर में अजमेर जे संस्कृतीअ सां रूबरू थिया तव्हांजी ॾाढी वॾी वॾी महिरबानी महिरबानी तमामु तमामु घणो शुक्रगुज़ार आहियूं सर असीं तव्हांजा कि तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे ॾिनो ऐं हिननि खे मतिलबु हिकु हौसला अफ़जाई कई तव्हां हिननि जे लाइ बि इहो हिकु सुठो क़दम थींदो महिरबानी सर महिरबानी